नाज़रीन, गढ़ी खेरे में पानी खोट खिलाफ आबादगारनि सिंध बलोचिस्तान के मिलाईंदड़ बेगारी केनाल ते धरणो हणी वेही रहिया। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे सनावला बिरोही। जी नाज़रीन, बेगारी केनाल में पानी खोट खिलाफ आबादगार सरापा एहतजाज आहिनि। अॼु इन्हनि केतिरनि ॾींहंनि खां एहतजाज करण खां पोइ इन्हनि सिंध ऐं बलोचिस्तान दंग ते धरणो हणी वेठल आहिनि। अचो त इन्हनि सां ॻाल्हायूं। बुख हड़ताल कैंप आहे, ये एहतजाज जी रैली असांजी कल्ह हुई। असांजो जेको मुतालबो इहो आहे सिर्फ़ु पाणी, असांजे पाणी ॾिनो वञे। असांजी जेकी हारियुनि जी आबादगारनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। पीअण जे लाइ पाणी न आहे। असांजो माल मवेशी जेको मुकमल तबाह थी चुको अथव, मरे थो डेली। हुनजी तव्हां अची ॾिसो। ऐं जेतिरो बि तव्हां ॾिसो त असांजे आबादगार हितां जा जेके बि आहिनि उहो सिर्फ़ु हिकिड़ी सारियाले फसल ते आहिनि। उन्हनि वटि ॿियो को अहिड़ो को ज़रई माश कोन्हे। हिते का फैक्ट्री न आहे, सिर्फ़ु एग्रीकल्चर आहे, ज़राअत आहे। उहो ई जॾहिं असां वटि मुकमल तबाह थिए थो त हितां जो आबादगार पिनण ते अची वियो आहे, ज़मीन खपाइण ते अची वियो आहे। अॼु को एहतजाज कल्ह असांजो रैली हुयो। हिन बेगारी केनाल में पाणी न आहे, माण्हू ऐं माल मरनि था ऐं तबाह थी विया आहिनि। 2010 जे ॿूर खां वठी हिन टाइम ताईं बेगारी केनाल जी का सफ़ाई बि न थियो। मथे दड़ा लॻा पिया आहिनि। 58 ताईं तव्हां ॾिसो। असां गवर्नमेंट ऐं सिंध खां मुतालबो इहो ई आहे, खुदारा हिन शाख खे सही तरीक़े सां आर्मी जे हवाले कयो वञे। बुख हड़ताल हुयो पाणी जे लाइ। बेगारी शाख में पाणी न आहे। ज़रूरु असांजो माल मवेशी बुख मरे थो। माल मवेशी खे जॾो पाणी ढुक असां वटि न आहे हिन टाइम। जीअं त असां बुख हड़ताल कैंप आयो आहे पाणी जे करे। तव्हांखे ॾिसो सिंध सॼो तबाह थी वियो आहे इन मवेशी जे पाणी जे करे। कैमरामैन टीम सां गॾु सनावला बिरोही, धरती टीवी न्यूज़, गढ़ी खेरो।